अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। अदा बसि हिकिड़ी अॼु मज़े जी जॻह ते आयो हुयुमि, सोचियुमि तव्हां दोस्तनि सां शेयर कयूं ऐं काफ़ी दोस्तनि खे मुंहिंजे कारोबार जा आइडियाज़ हे ॿुधाईंदो रहंदो आहियां। अॼु वरी ईअं सम्झो त हिकिड़ी नए वेयर हाउस ते आयो हुअमि, सोचियुमि तव्हांखे ॾेखारियां, पर अॻिते हलण खां अॻु में दोस्तनि खे गुज़ारिश कंदो हलंदुमि शेयर कंदा हलो था तव्हांखे ॾेखारियां। ऐं ॾिसो हे आहिनि बैटरी ते स्कूटियूं आयूं आहिनि वॾनि वॾनि शहरनि में अदा, जिथे भाउ मुंहिंजा माना ट्रैफिक रश हूंदी आहे, ऑफिस वेझो हूंदी आहे 1-2 किलोमीटर, हिते न्यूयॉर्क वग़ैरह में डाउन टाउन अहिड़नि एरियाज़ में, ऐं हिननि यानी स्कूटरनि जी वॾी डिमांड आहे। बैटरी ते चार्ज कयो, रखियो पैडल ऐं हली पियासीं। इहो मां तव्हांखे ॾेखारींदुमि, पर हे साईं कुझु असांखे फ़ोन जूं स्क्रीनियूं हिते आयल आहिनि, उहे ॾेखारियां। हिते माना लाट ख़रीद कंदा आहिनि न दोस्त जेके, उन्हनि जा अदा हे ॾिसो पूरा बॉक्सिस लिखियल आहिनि, घणियूं पीसियूं, ऐं हे सॼियूं साईं स्क्रीनियूं आहिनि, भगला टुटला असांजे जेके पाकिस्तान ॾे बि ईंदियूं आहिनि। ॿियो बि साईं काफ़ी सारो तव्हांखे ॾेखारियां। हे जीअं स्क्रीनियूं आहिनि, हे ॾिसो हे लाटनि जा लाट साईं, स्क्रीन कीअं ईंदी आहे तव्हांजी भञी पवंदी। अॼुकल्ह जीअं स्मार्टफोन भञी पवंदी आहे साईं, वरी हे उहे स्क्रीनियूं आहिनि सॼियूं। हे सॼियूं दा नयूं के हूंदियूं आहिनि, के वरी ईंदियूं आहिनि फ़ोन में को ॿियो फॉल्ट थी वियो, पर हुनजी स्क्रीन सही आहे ॼाणे रे। हे ॾिसो हे पूरी साईं नोट 8 थी वियो, 8, 9, 10, हे पूरा साईं ढेर लॻा पिया आहिनि। हे पूरा ॾिसो लाटनि जा लाट अदा S8 प्लस साईं, ठीकु आहे। हेॾे हे अलॻि 9 सैमसंग, हे अदा हे ॾिसो जीअं मां तव्हांखे चयुमि न, 9 जूं 9 स्क्रीननि जूं स्क्रियूं लाट। ऐं हे साईं ईअं न आहे त सिर्फ़ु अमेरिका में, हे सॼो अफ्रीका थी वियो, मिडल ईस्ट, एशिया जे मुल्क थिया, इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश, हे सॼो साईं लाट होॾे वेंदा आहिनि। हे पूरा बक्सनि जा बक्सा पैक थियल, हेॾो बि साईं हे जाम पिया आहिनि बक्सा, तव्हांखे ॾेखारियां। हे ॾिसो अदा हे टोटली साईं हो छा आई थिंक 5-8 हज़ार में स्क्रीन पवंदी आहे, हिकिड़े वॾे फ़ोन जी हुजे, सैमसंग जो हुजे या आई फ़ोन जा हुजनि। हे पूरी साईं शिपमेंट आई आहे सैमसंग जी, त सोचो दोस्तनि खे ॾेखारियां। दोस्तो शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी। हे ॾिसो हे पूरियूं साईं स्क्रीनियूं, हे बसि साईं के भगला आहिनि, हिननि खे त छॾियो। हे जेके सही आहिनि न, हिननि खे पॉलिश करे हे रंग रोगन हणी। हे ॾिसो लाटनि जा लाट, वॾी महिरबानी अदा, लख कुर्ब सलाम, वालेकुम सलाम, वॾी महिरबानी साईं, लख कुर्ब शेयर कंदा हलो। हे जीअं हाणे 9 प्लस जूं सैमसंग जूं, हिन में साईं स्क्रीनूं 250 पीस, हेठां हे सॼो साईं पैकिंग में माल ईंदो आहे, ठीकु आहे। हिन जे अंदरि बक्सनि में वरी अहिड़ा वाइट बक्सा हूंदा आहिनि साईं, हे ॾिसो। ऐं हिननि जे अंदरि साईं ईअं लाट ठहियल हूंदा आहिनि 10 जा। हे फ़ोन न स्क्रीन्स आहिनि अदा, जीअं अदा तव्हांखे ॿुधायां। हे बक्से में पूरो हे लिखियल आहे नोट 8 250 पीस, इन जे अंदरि वरी साईं हे पूरी छा चवंदा आहिनि अदा, पैकिंग सां पूरे जा पूरा लाट तव्हांखे ॾेखारियां था। हे ॾिसो के छा चवंदा आहिनि, को सिल्वर आहे, को ब्लैक आहे, मुख़्तलिफ़ फ़ोन जूं स्क्रीन। इहो साईं लाट आयल हुयो दोस्त वटि, त सोचो तव्हांखे ॾेखारियां साईं। जीअं तव्हांखे ॿुधायुमि, हे हाणे ॾिसो स्क्रीन्स दा आयूं आहिनि, त सोचो तव्हांखे ॾेखारियोसीं। बसि साईं शेयर कंदा हलो हिन वीडियो खे। ऐं हीअ हिते हाणे तव्हां चवंदा हूंदव घणी क़ीमत में आहे, हिते असांखे तक़रीबन $8 खां $10 में पई आहे हिकिड़ी स्क्रीन, ऐं ईअं सम्झो त 1500-1600 रुपया। ऐं पुॼंदे इहा साईं 2000 थी वेंदी, 2500 हिकिड़ी पइजी वेंदी। तव्हांखे हुते विझी ॾींदा आहिनि 5000, 8000, 10000, जेको जिते फाथो। बसि अदा दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जंहिंमहिल इहा स्क्रीन ईंदी आहे न, हिन में कैमरा वग़ैरह IC पोयां लॻल हूंदी आहे,
बस अदा इहा हुई। बाक़ी तव्हांजो को सुवाल हुजे तव्हां कमेंट में लिखो ऐं उन सां गॾोगॾु शेयर कंदा हलो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। इनशाला मां कमेंट्स पढ़ी तव्हांखे जवाबु ॾींदुमि। जिथे हुजो ख़ुशि हुजो, पंहिंजो ख़्यालु रखिजो, पर वेंदे वेंदे हिकिड़ो शेयर। चङो, अल्लाह हाफ़िज़।